अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु PS9 सिंध जे अंदरि जेको ज़िले शिकारपुर आहे उते PS9 ते इलेक्शन जे हवाले सां सरगर्मियूं शुरू थियण वारियूं आहिनि। फॉर्म भरिजी विया आहिनि उमेदवारनि जे तरफ़ां। ज़मनी इलेक्शन आहे। मरहूम आगा सिराज खान दुरानी जे विछोड़े खां पोइ हीअ सीट ख़ाली थी आहे। इन ते हिन वक़्तु असांजो जेको PTI जो रहनुमा आहे आगा इम्तियाज़ खान बाबड़, उहो असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जॾहिं हिन वक़्तु PS9 ते एज़ ए कैंडिडेट फॉर्म बि जमा कराया आहिनि। अचो त वधीक हुन सां ॻाल्हि ॿोलियूं। अगरि साहिबु तव्हां माज़ीअ में हिते जेको आहे PS9 ते घणा दफ़ा इलेक्शन कंटेक्ट कई आहे? मां 2 दफ़ा कई आहे। टियों दफ़ो लास्ट टाइम असां के हालात जे करे मतिलबु मजबूरी करे पार्टी जे हिसाब सां मथां मां न बीठो हुयुसि, टिकेट होल्डर मां हुयुसि। माना जेको आहे पुठिएं दफ़े जेका 2018 में इलेक्शन थी हुई उन में तव्हां एज़ ए PTI जी टिकेट ते ई हुयो। जेकॾहिं त पोइ उन ते महिरबानी करे इहो ॿुधायो त वोट जो रेशो तव्हांजो छा रहियो? मां अलहमदिल्ला 8,500 वोट खयो हुयो, जेको हाणे रिकॉर्ड ॻाल्हि आहे। अकेलो हुयुसि, मथे मूंखे कैंडिडेट MNA ते कोई न हुयो जेको आहे नेशनल असेंबली। मां अकेलो कंटेस्ट कयो हुयो जेको आहे PTI तरफ़ां। उन में जेको तव्हांजो रेशो तनासिब माना वोट जो सैकड़ो अंदाज़न माना घणो रहियो? सैकड़ो तव्हां इहो कढो। पार्टी पोज़ीशन जे हवाले सां पार्टी पोज़ीशन में 3rd पोज़ीशन हुई मुंहिंजी। जी, जेके 2024 में जेका इलेक्शन आई त उन में जेको तव्हांजो इलेक्शन में न बीहण जा असबाब कहिड़ा? उहे हालात जेके असां PTI ख़िलाफ़ु जेको मथां हले पियो हिसाब किताब जेको अॼु ॾींहुं हले थो अञा ताईं बि, त उहो उनजे करे मथां असांखे बैन कयो, जंहिंमें मुंहिंजे भाउ खे आगा नियाज़ी ख़ान खे 2 दफ़ा गिरफ़्तार कयो वियो। बसि पोइ हालात कंडीशन जे करे पोइ असांखो बैकअप करायो वियो जेको आहे त तव्हां हिते न बीहो। अच्छा सर, तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे ख़्याल में मुस्लिम लीग नून जी टिकेट ते तव्हां इलेक्शन कंटेस्ट कई? जी अलहमदिल्ला। त उन हवाले सां थोरो कंपेरिज़न ॿुधायो महिरबानी करे नाज़रीन खे, त तव्हां जॾहिं नून लीग जी टिकेट ते इलेक्शन कंटेस्ट कई त उन में वोट जो रेशो छा रहियो ऐं PTI जी टिकेट ते वोट जो रेशो छा? उन महिल इहो हुयो त असांजो नओं स्टार्ट हुयो, नून लीग जो वोट हिते हुयो कोन ख़बर पाण खे। त ज़ाती जेको हिसाबु खयो त मुंहिंजे ख़्याल में 3,500 वोट मां खयो। मुंहिंजी पहिरीं इलेक्शन हुई लाइफ जी जेका आहे, त उन में मां 3,500 खनि वोट खयो आहे या 4,000 मुंहिंजो, ईअं यादि न आहे मूंखे परफेक्ट। त हितां जो मतिलबु इहो त PTI जे टिकेट ते तव्हां जेका इलेक्शन कंटेस्ट कई त उन में वधीक तव्हांखे वोट पियो? जी जी अलहमदिल्ला, मां 8,500 वोट खयो हुयो। अच्छा आगा साहिबु, हिन वक़्तु जेतोणीकि माज़ी जेका गुज़िरियल 2024 में जेका इलेक्शन थी हुई त उन में बि PTI जी टिकेट जेको आहे उन ते कंहिंखे न मिली सघी हुई। पोइ कैंडिडेट जेका खटण खां पोइ आज़ादु उमेदवार तौर ते उन्हनि कंहिं पार्टी में कंहिंमें ज़म थिया। त हिन वक़्तु जेका ज़िमनी इलेक्शन आहे जेतोणीकि त हिन वक़्तु पार्टी जी छा सूरत हाल आहे? तव्हां जॾहिं दावा कयो था तव्हां PTI जे टिकेट ते कैंडिडेट थींदुसि त PTI टिकेट ॾींदी न ॾींदी, छा थींदी? जी जी अलहमदिल्ला, उहो त ॻाल्हायल आहे मथे। ऐं पाण हिकिड़ो हिसो आहियूं PTI जा, ॾुख सुख जा साथी आहियूं इमरान ख़ान जा असां। तो मां क्लेम न कंदो, हक़ जी ॻाल्हि न कंदो, मतिलबु हिकिड़ो मुंहिंजो उहो आहे त माना पार्टी जे हिसाब सां पार्टी हमेशह मुंहिंजी इज़त कई आहे। अलहमदिल्ला आईंदे बि उमेदु आहे उहे इज़त मुंहिंजी कंदा ऐं टिकेट मूंखे ई ॾींदा। त उहो जेको टिकेट न ॾियण वारो जेको मरहलो हुयो उन जा असबाब उहे ख़तमु थी विया आहिनि? अच्छा, उहो ॿुधायांव थो, उहो टिकेटूं मिलियूं हुयूं सभिनी खे, पर सिंबल असांखे न मिलियो हुयो। अच्छा, हा, पोइ हुन में इहो हुयो त हाणे बि ईअं ई आहे। मूंखे जेको लॻे थो त उहो असांखे सिंबल माना जेको टिकेट होल्डर मां सम्झायां, ठीकु आहे, पर मूंखे सिंबल न मिलंदो। छो त मथां सुप्रीम कोर्ट जो जेको सिस्टम करायो आहे उन में असांजे मथां पार्टी जो जेको निशान आहे उन ते बैन आहे। जीअं तलवार ते बैन हुयो भुटे साहिब जो, ओड़े हिसाब सां असांजे मथां पार्टी जो जेको सिंबल आहे बैट, उन ते बैन आहे। माना त सर जेका माज़ीअ में बि जेके 2024 में जेके कैंडिडेट हुया उहे बि त आज़ादु उमेदवार तौर ते पंहिंजो पाण खे चवराईंदा, ऐलान कराईंदा ऐं इलेक्शन खटण खां पोइ बि उन्हनि जो नोटिफिकेशन बि त आज़ादु उमेदवार तौर ते? जी जी बिल्कुलु थियो हुयो उहो। त हाणे जेकॾहिं तव्हांखे सिंबल अञा ताईं उहो मसइलो आहे या हल थी वियो आहे? न, उहो आहे, अञा आहे मसइलो सिंबल जो। त जेकॾहिं उहो सिंबल जो मसइलो हिन वक़्तु हल नथो थिए त पोइ इट मीन्स तव्हां आज़ादु कैंडिडेट तौर ते? न, मां हिसो पार्टीअ जो आहियां। फॉर्म जेको मां PTI तरफ़ां भरियो आहे, सिंबल जेको मूंखे उहो ॿियो मिलंदो। माना हा त सर, सिंबल जॾहिं तव्हांखे ॿियो मिलंदो त जीअं माज़ीअ में उमेदवार पंहिंजो पाण खे आज़ादु उमेदवार तौर ते ई ऐलान कराईंदा रहिया, या पम्फलेट्स में, हैंडबिल में, पेनाफ्लेक्स में, त तव्हां बि हाणे जेकॾहिं तव्हांखे सिंबल नथो मिले त तव्हां इंडिपेंडेंट कैंडिडेट तौर ते अॻिते ईंदव न? ईअं सम्झो सेमी इंडिपेंडेंट जेको आहे बसि। हा, सेमी इंडिपेंडेंट जेको आहे। हा,
हिन दफ़े जेको आहे छा तव्हां जूं जेके आहिनि तयारियूं आहिनि ऐं तव्हां छा था सम्झो त हिन दफ़े जेका पब्लिक जे अंदरि जेतोणीकि आगा सिराज ख़ान दुरानी मरहूम अव्हांजे शहर जो आहे ऐं उन जे विछोड़े खां पोइ हिकिड़ो तासुर बि हूंदो आहे त हिकिड़ी फस्ट स्टेप में उन जे अहसासु कंदे हिकिड़ो उन जे ख़ानदान खे माण्हू हिकिड़ो एडवांटेज ॾींदो आहे त उन हवाले सां तव्हांजे ज़हन में कुझु शयूं आहिनि? ॾिसो कमांडो साहिबु, माण्हू जूं चङायूं बुरायूं इंसान जूं पंहिंजूं पाण में गॾु हूंदियूं आहिनि। जे सिराज ख़ान सुठो कमु करे वियो आहे त माण्हू हुनखे वोट ॾींदा, ऐं जेकॾहिं कंहिंखे नाहे पसंदि त उहो त एंटी पीपुल्स पार्टी वोट हुनखे मिलणो ई नाहे, ख़बर पाण खे। बाक़ी पीपुल्स पार्टी जो आहे वोट, जेके टिकट हुनखे मिले थी त उहो पीपुल्स पार्टी वोट जो अवाम आहे उहो फ़ैसिलो कंदो पाण, मां तव्हां नथा करे सघूं हुन शइ ते। त उहो ठीकु आहे सर, मां जे चवण जो मतिलबु इहो त हिकिड़ो उन जे विछोड़े खां पोइ हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी परसेप्शन बि जुड़ियल आहे त कुझु धुरियूं चाहिनि थियूं त जेकर आगा शहबाज़ ख़ान खे टिकट जेकॾहिं मिले थी त उन खां पोइ उनखे अनअपोज़ तौर ते उनखे खटराइजे। त जेकॾहिं उन तरफ़ तव्हां ॾे का धुर अचे थी त तव्हांजो कुझु आहे हिन ते होमवर्क थियल? अञा फ़िलहालु जहिड़ी ॻाल्हि कोन्हे, अञा फॉर्म भरजनि था, इहे पोइ बस जी ॻाल्हियूं ॾिठो वेंदो उन शयुनि खे, पर असां पंहिंजी पार्टी जो हिसो आहियूं।